कराची में शहरी सरकार ऐं मकानी खाते जा ठला ऐलान। फीस ख़त्म करण बावजूद शहरनि खां पार्किंग फीस उगाड़ी जो सिलसिलो जारी आहे। KMC जे हेडक्वार्टर ॿाहिरियां शहरनि खां पार्किंग माफ़िया पारां फीस वसूल करण जो इंकशाफ थियो आहे। सदर, सिविक सेंटर, नीपा, KMC ऑफिस, MA जिना रोड, ज़ैनब मार्केट, सफूरा, कोरंगी ऐं मलीर में पार्किंग माफ़िया पहिरीं खां वधीक सरगर्म थी वई आहे। शहरनि पार्किंग माफ़िया ख़िलाफ़ एक्शन खणंदे हुकूमती ऐलान ते अमल यकीनी बणाइण जो मुतालबो कयो आहे। इन समूरे मामले ते ॻाल्हाईंदासीं। कराची मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना असां सां टेलीफोन ते मौजूदु हूंदो। जी अल्ताफ़, अवां ॿुधाइजो त हुकूमत कराची में पार्किंग फीस त ख़त्म कई हुई, पर हेल ताईं उन ते अमल थींदे नज़र न आयो आहे। तव्हां शहर में पार्किंग जी सूरत हाल कीअं ॾिठी आहे? जी बिल्कुलु तारा, शहरी हुकूमत ऐं लोकल गवर्नमेंट जो जेके दावाऊं आहिनि उहे सिर्फ़ु दावाऊं आहिनि। हिकु महीनो पहिरियां KMC पारां कराचीअ जे जेके KMC जा 32 रोड आहिनि उन्हनि खां जेको आहे पार्किंग फीस वारो जेको फ़ैसिलो वठण खां जेको ख़तमु थियो, पोइ जेके TMC हुयूं उहे पार्किंग जे मथां में उगाड़े थियो। उन खां पोइ नाले खाते नोटिफिकेशन जारी कयो वियो ऐं उन चयो वियो त कंहिं बि पार्किंग जी मदद में फीस उगाड़ी न कई वेंदी। उनजे बावजूदि अॼु हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि असां जॾहिं गुज़रण बावजूदि जॾहिं असीं कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो चकर कटिया आहिनि त उन हवाले सां इहा टाइम न्यूज़ जी टीम खे इहा ॼाण मिली त मुख्य जेको अल्ताफ़, जो आवाज़ सही न पियो पहुचे, असां ॿीहर राब्तो कंदासीं। नाज़रीन, मूंखे ॿुधाइनि पिया कराची में शहरी सरकार ऐं मकानी खाते जा ठला ऐलान, फीस ख़त्म करण बावजूदि शहरनि खां पार्किंग फीस उगाड़ी जो सिलसिलो बि जारी आहे। KMC जे हेडक्वार्टर ॿाहिरियां शहरनि खां पार्किंग माफ़िया पारां फीस वसूल करण जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जिनमें सदर, सिविक सेंटर, नीपा, KMC ऑफिस, MA जिना रोड, ज़ैनब मार्केट, सफूरा, कोरंगी ऐं मलीर में पार्किंग माफ़िया पहिरीं खां वधीक सरगर्म थी वई आहे। शहरनि पार्किंग माफ़िया ख़िलाफ़ एक्शन खणंदे हुकूमती ऐलान ते अमल यकीनी बणाइण जो मुतालबो कयो आहे। तव्हांखे ॿुधाइण पिया नाज़रीन, शहरी सरकार ऐं मकानी खाते पारां जेके ऐलान कया पिया उहे रुगो ठला ऐलान नज़र आया। फीस ख़त्म करण बावजूदि शहरनि खां पार्किंग फीस उगाड़ी जो सिलसिलो जारी आहे। अल्ताफ़ चन्ना सां राब्तो बहाल थियो आहे। जी अल्ताफ़ चन्ना। तारा, बिल्कुलु जीअं मां ॿुधायो त कराचीअ जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मां हिन वक़्तु जेका आहे उहा पार्किंग फीस जी मद में जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। कराचीअ जो जेको शहरी हुकूमत जो हेडक्वार्टर आहे KMC, उनजे ॿाहिरां बिल्कुलु जेको आहे उहो शहरनि खां 30 खां 50 रुपया जेका आहे पार्किंग फीस जी मद में उगाड़ी कई पई वञे। उन सां गॾोगॾु कराचीअ जा जेके वापारी मर्कज़ आहिनि, सरकारी जेके ऑफिसूं आहिनि, उन्हनि जे ॿाहिरां जेको आहे सो जेका पार्किंग जी मद में जेका आहे उहा पार्किंग माफ़िया फीस वसूल करे रही आहे। ऐं इन में जेके इलाइक़ा आहिनि उन में कराचीअ जो सदर वारे इलाइक़नि में सिविक सेंटर, नीपा, KMC ऑफिस जेका आहे हेडक्वार्टर ऐं MA जिना रोड, ज़ैनब मार्केट, क्लिफ्टन, सफूरा, कोरंगी, मलीर समेत ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मां पार्किंग फीस जेका आहे उहा माफ़िया जेका आहे उहा वठण में मसरूफ़ आहे। ऐं इन हवाले सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी जेके पार्किंग जा जेके मद में पैसा वसूल करे रहिया शहरनि खां, त उन्हनि जो इहो चवणो हो त अज़ीज़ पठान नाले ऐं दाऊद पठान नाले जेके ठेकेदार आहिनि उहे पार्किंग जी जेका आहे सो असांखे ठेके ते ॾियनि था ऐं रोज़ जे बुनियादनि ते लखे रुपया जेके आहिनि उन्हनि खे अदा कयूं था। ऐं ॿिए तरफ़ जेके सिंध हुकूमत मकानी खाते वारे इदारे ऐं शहरी हुकूमत जेके दावाऊं कयूं आहिनि उन्हनि ते शहरनि जो चवणु आहे त अमल दरामद कोन पियो थिए। सिंध हुकूमत जेका आहे सिर्फ़ु नोटिफिकेशन जारी करण ताईं महदूद आहे। शहरनि जो इहो बि चवणो हो त जेका पार्किंग माफ़िया आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयो वञे। हिन वक़्तु ई जेको सिलसिलो आहे उहो कराची डिवीज़न जे समूरनि जेके बि तिजारती मर्कज़ आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके सरकारी ऑफिसुनि ॿाहिरां जेके
अॻ में पार्किंग फीस जी मद में पैसा वरिता वेंदा हुया, उहे हिन वक़्त ताईं जेके आहिनि उहे पैसा वरिता पिया वञनि। ऐं उन हवाले सां असांजो डिप्टी मेयर सलमान अब्दुल हमराज सां बि ॻाल्हि ॿोल कई वई ऐं टाइम न्यूज़ पारां इहा निशानदी कई वई त केएमसी जो जेको हेडक्वार्टर आहे उनजे ॿाहिरां जेका आहे उहा पार्किंग माफ़िया शहरनि खां फीस वसूल करे रही आहे। उन हवाले सां संदसि चवणु हुयो त केर बि इन ख़ुदि अमल में मुलविस आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। पर हिन वक़्त ताईं जेसि ताईं टाइम न्यूज़ जी टीम मौजूदु हुई उन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो एक्शन कोन खयो वियो ऐं कंहिं बि क़िस्म जी उन्हनि खे का बि जेको आहे रोक टोक कोन कई वई। सदर वारे इलाइक़े में सरेआम टीएमसी जा कार्ड जेके आहे लॻाए ऐं जेकी पार्किंग माफ़िया आहे उहा शहरनि खां फीस वसूल करे रही। उन सां गॾोगॾु सिविक सेंटर ॿाहिरां जिते शहरी पंहिंजा मसइला खणी अचनि था उते बि जेको आहे टीएमसी जा जेके पर्चियूं आहिनि उहे ॾेखारे शहरनि खां 30 खां 50 रुपया फीस वसूल कई थी वञे। उन सां गॾोगॾु निपा ऐं उन सां गॾोगॾु जेके सतपुरा वारा इलाइक़ा आहिनि उतां बि चार्जिंग जेका आहे पार्किंग जी मद में पैसा वरिता पिया वञनि। उन हवाले सां असांजो अल्ताफ़ इहो ॿुधाइजो हिन वक़्त में इहा पार्किंग फीस उगाड़ी जो सिलसिलो त जारी आहे, बल्दियाती इदारा ऐं शहरी इंतज़ामिया जो किथे को एक्शन नज़र आयो आहे मूंखे? जी तारा नाले मात्र जेके आहिनि उहे कार्रवायूं जेके आहिनि उहे शहरी इंतज़ामिया पारां कयूं पियूं वञनि। पर केएमसीअ जो हिकु डिपार्टमेंट आहे उनखे इम्प्लीमेंटेशन एंड एनफोर्समेंट सॾियो पियो वञे ऐं उन खाते खे जेको आहे सो मजिस्ट्रेट जा जेके आहिनि उहे अख़्तियार मिलियल आहिनि। पर उहे असांखे जेके आहिनि ग्राउंड लेवल ते असांखे उन्हनि जूं कार्रवायूं नज़र कोन थियूं अचनि ऐं मकानी इदारनि वारे खाते जूं बि अहिड़ियूं कई ख़ातिर ख़्वाह जेकी आहिनि हिन माफ़िया ख़िलाफ़ कार्रवायूं नज़र कोन पियूं अचनि। इहा शहरनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई वई त उन्हनि जो चवणु हो त जेकॾहिं पार्किंग फीस जी मद में पैसा नथा ॾियूं त पोइ ट्रैफिक पुलिस एहलकार जेके आहिनि उहे हिन माफ़िया सां मिली करे असांजी जेके गाॾियूं आहिनि उहे खणी था वञनि ऐं उनखां पोइ ॻरा ॾंड अदा करण खां पोइ उहे गाॾियूं जेके आहिनि उहे वापसि कयूं पियूं वञनि। ऐं उन हवाले सां चार्ज पार्किंग जे डायरेक्टर ॾखिण अज़ीज़ सां असांजो राब्तो थियो ऐं उन सां ऑफिस बि उते वियासीं। उनखां मालूम कयोसीं त ही शहर में जेका आहे सरेआम अंधेर नगरी हली रही आहे। हुन कैमरा ते ॻाल्हाइण खां मना कंदे हुन जो चवणो त असांजो जेको कमु हुयो उहो ख़तमु थी वियो ऐं जेका पार्किंग फीस आहे उहा ख़तमु कई वई आहे ऐं असां इन मामले ते कुझु बि कोन था करे सघूं। ठीकु आहे अल्ताफ़ चन्ना, महिरबानी तव्हांजी। कराची में शहरी सरकार ऐं मकानी खाते जा ठला ऐलान फीस ख़त्म करण बावजूदि शहरनि खां पार्किंग फीस उगाड़ी जो सिलसिलो जारी आहे।